नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में गर्मी जी मौसम ईंदे ही फारवन की फसल लहण शुरू थी वई है। जॾहिं त खिपरो ऐं भरपासे जे इलाइक़नि में फारवन जो मार्केट में अचण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। जॾहिं त गर्मी जी मौसम में फारवन जो जूस सेहत लाइ ॾाढो काराइतो आहे। फारवन खे आचार में भी इस्तेमाल थींदो आहे। जॾहिं त फारवा मार्केट में ईंदा आहिनि त ग़रीब माण्हू फारवन खे खपाए पंहिंजे बचनि जी रोज़ी कंदा आहिनि। इस्तेमाल थींदा फारवा 160 रुपए किलो साल में हिकिड़ो चक्कर अचे था। जूस ठहंदो इन में ॾाढा मिठा आहे, खाइण में ज़ाइको भी आहे। वीआईपी फारवा आहे बाबा। सर फारवा ॾाढा थधा आहिनि, सेहत लाइ सुठा आहिनि ॾाढा। फारवा लाज़मी खाइणु खपनि, ये मौसम जो फल आहे, उन सां फारवा खाइणु खपनि। ऐं फारवा ॾाढा महांगा आहिनि। फारवनि जी महिरबानी करे रेट किरायो वञे जीअं ग़रीब आवाम ऐं असीं खाई सघूं। त हीअ आहे फारवो जेको बि आहे न, हीअ साल में हिकिड़ी दफ़ा अचे थो। इन जो फ़ाइदो जाम आहे। हीअ थधो बि आहे, माण्हू इन जो जूस भी पींदा आहिनि करी, ऐं रोज़ो खुलण खां पोइ इस्तेमालु कंदा आहिनि। पर रेट इन जो थोरो हाई आहे, 200 रुपया किलो आहे। 200 रुपया किलो ग़रीब माण्हू 300 रुपया कमाइण वारो न को खाई सघे थो, न को वठी सघे थो। इन करे गवर्नमेंट खे अपील था करूं, महिरबानी करे 100 ताईं त हुजे, ग़रीब माण्हू वठे। हिकिड़े लॉकडाउन लॻी पई आहे, न को अटो थो मिले, न को कुझु। इहो महांगाई आहे, एतिरो ज़ुल्म आहे। बहरहाल कुझु फ्रूट ते सस्ता न कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।